अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार मैं गज़ाल आबडो। आई नाज़रीन आऊँ आए हाँ अली रज़ा मंगी नज़र विझूं था वक्त आए जी ख़ास ख़बरुनि ते। सुप्रीम कोर्ट डिप्टी स्पीकर जी 3 अप्रैल वारी रूलिंग के कलदम करार ॾेई छॾियो। क़ौमी असम्बली बहाल। क़ौमी असम्बली टोड़ण वारो वज़ीर आज़म जो क़दम गैर क़ानूनी क़रार। क़ौमी असम्बली जो इजलास 9 अप्रैल ते घुराए वज़ीर आज़म ख़िलाफ़ एतमादी रिथ ते वोटिंग कराइण जो हुकुम। चीफ जस्टिस उमर बिंदियाल जी सरबराही में 5 रुकनी लॉर्जर बेंच मुतफ़िक़ा तौर ते 8 सफ़नि ते बदल फ़ैसिलो जारी कयो। फ़ैसिले में चयो वियो आहे त डिप्टी स्पीकर जी 3 अप्रैल वारी रूलिंग गैर आइनी आहे। सुप्रीम कोर्ट निगरान हुकूमत जे क़याम लाइ सदर जे समूरनि हुक्मनि खे पिणु कलदम करार ॾींदे वफ़ाक़ी काबीना बहाल करे छॾी। अदालती फ़ैसिले खां पोइ मुख़ालिफ़ धुरिजी पार्टियुनि जो सॼे मुल्क में जशन। मुस्लिम लीग नून PP ऐं JUI जा कारकुन तोड़े अॻवान रोडनि ते निकिरी आया झुमरियूं। JUI जे सॾ ते अॼु सॼे मुल्क में शुक्राने जो ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। अदालती फ़ैसिले खां पोइ नज़रियाए ज़रूरत दफ़न थी वियो। गॾियल अपोज़िशन सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे जमहूरियत जी सोभ करार ॾेई छॾियो। शहबाज शरीफ़ चवे थो अदालती फ़ैसिले खां पोइ क़यामत ताईं को बि नज़रियाए ज़रूरत जो फ़ाइदो वठी न सघंदो। इंतकाम जो लफ़्ज़ असांजे डिक्शनरी में न आहे। आइन ऐं क़ानून पंहिंजो रस्तो कढंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त जमहूरियत बहितरीन इंतकाम आहे। इलेक्शन में वञण खां अॻु चूंड सुधारा यकीनी बणाईंदासीं। कारकुन जमहूरियत जी सोभ ऐं सिलेक्टेड हुकूमत जे ख़ात्मे ते जशन मल्हाइनि। MQM अॻवान ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चवे थो जेका बि हुकूमत हुजे सभिनी शहरनि खे बराबरी जे बुनियाद ते हक़ ॾिना वञनि। शुक्र अदा करियूं था त अपोज़िशन जी कैंप में शामिल थी वक़्तु आहे तो फ़ैसिलो कयो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी आजियां। क़ौम खे आइन जी सोभ ते वाधायूं। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त PP कारकुन हर शहर ऐं हर ॻोठ में जशन मल्हाइनि। आइनी मुक़दस आहे, आइनी सुप्रीम आहे। इंशाअल्लाह जमहूरियत मज़बूत ऐं मुस्तहकम थींदी। मरियम नवाज़ जो चवणु आहे त क़ौम खे आइन जी सरबुलंदी मुबारक। आइन टोड़ींदड़नि जो कमु हमेशह लाइ ख़तमु थियो। पाकिस्तान जे अवाम खे नाइल नालाइक नाकाम हुकूमत मां छुटकारो मुबारक हुजे।